या तिजारत नबी सही जे ज़माने में भी हुई, सहाबा जे ज़माने में भी हुई। ता करें भी कहीं हदीस में या कुरान जी आयत में या कहीं ख़तीब खां ॿुधो त सहाबा रमज़ान जे महीने में शयूं महांगियूं करे छॾींदा हुया? सहाबा जे ज़माने में कंहिं शइ जो चंद ॾिसण सां रेट हाई थियो आहे कॾहिं? अचानक उन जो रेट वधी वञे। इहो जेको अचानक वापारी रेट वधाइनि था, इहो ज़ुल्म जे ज़मने में आहे, ग़ब्न फ़ाहिश। रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखी करे कोई भी गुनाह जो कम कंदो आहे त उन जो रोज़ो मकरूह थींदो आहे। कूड़ ॻाल्हाईंदो रोज़ो मकरूह, ग़ीबत कंदो रोज़ो मकरूह, चुगलखोरी कंदो, बदनज़री कंदो रोज़ो मकरूह, 10 वारी शइ 50 में खपाईंदो, इहो ज़ुल्म आहे। इन ज़ुल्म जे करे भी त रोज़ो मकरूह थींदो उन जो। जेको का शइ फरार सां अॻिते खपाए थो, हिन महीने में ज़ुल्म जे ज़मरे में शइ खपाए थो त इहो भी त गुनाहगार आहे। छा इन जो रोज़ो मकरूह नथो थिए? त जेकी रमज़ान जे चंड खां पहिरियां शइ सस्ती हुई, अचानक दुकान में पए पए कीअं महांगी थी वई? जेकी पहिले चंद महीननि खां स्टॉक थियल आहे, तव्हां ताज़ी ख़रीद त न कई आहे। जेकी शइ तव्हां ताज़ी ख़रीद कयो, तव्हांखे जेको आहे मार्केट खां महांगी मिली आहे, तव्हां उन हिसाब सां अॻिते महांगी खपायो। जेकी शइ तव्हां वटि अॻ में स्टॉक थियल आहे ऐं उन जो रेट रमज़ान जे चंड खां पहिरियां मुख़्तलिफ़ हुयो, हाणे अचानक तव्हां रमज़ान में छो वधायो आहे? मतलब तव्हां रमज़ान खे आमदनी जो ज़रियो बणायो आहे। हालांकि हुजण ईअं खपे आहे त मुसलमान ख़ासि इन महीने में शयुनि खे सस्तो करे खपाइनि। जीअं असां रोज़ो रखूं था, छाजे लाइ? अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। क़ुरान जी तिलावत कयूं था अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, हिन महीने में ज़िक्र कयूं था अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। ईअं ई तव्हां शयूं कुझु सस्तियूं करे खपायो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। मुनासिब मुनाफ़ो वठो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। ग़रीब सां ताउन कयो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। हिक पासे ॾों अल्लाह खे राज़ी करण जी कोशिश, ॿिए पासे ॾों ग़रीब जे मथां ज़ुल्म करण जी कोशिश। तव्हां रमज़ान जे तक़द्दुस जो ख़्याल कयो। इहो इबादत जो महीनो आहे, कारोबार जो महीनो न आहे।